अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हमारे सिराए चार जेडीओ न्यूज़ ऐं आहियां वज़ीर उन्नड़। ख़बर शामिल कयूं था। यूसुफ रिंद जी सीआई पुलिस दादूअ जी वॾी कामयाबी कार्रवाई फुर्तियल 10 मोटरसाइकिलूं बरामद। तफ़सील मूजिब सीआई इंचार्ज इफ्तिखार जमाली एसएसपी दादू जनाब फ़ारूक रज़ा मलक जे ख़ासि हिदायतुनि ते एसएचओ झलो थाणो तारिक खरो ऐं पंहिंजी टीम तारिक लाखीर नदीम सोलंगी पुलिस नफ़री साण करे ॻुझनि इतलाउनि ते दादू जोई वाई पांधी ऐं ड्रग पाला मुख़्तलिफ़ हंधनि ते छापा हणी 9 हर नाले वन यासीन मस्तोई नज़ीर लुंड कामरान पंवर हाफिज़ ब्रोई अलीशर मस्तोई महबूब मस्तोई इनायत चांडियो ईसा मस्तोई ऐं ॿिनि नामालूम जवाबदारनि खे गिरफ़्तार करे संदन वटां फुर्तियल 10 मोटरसाइकिलूं 5 पिस्टल बरामद करे वरिता। जॾहिं त फुर्तियल मोटरसाइकिलूं सीआई सेंटर ते खणी आया त वॾे अंग में शहरी गॾु थी विया ऐं गाॾियूं मालिकनि हवाले कयूं वयूं। आवाम पारां पुलिस खे हार पाराया विया ऐं दादू पुलिस ज़िंदाबाद सीआई पुलिस ज़िंदाबाद जा ज़ोरदार नारा पिण लॻाया विया। HR जेडीओ न्यूज़ में फ़िलहाल एतिरो ई। वधीक ख़बरनि जी अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो HR जेडीओ न्यूज़। वॾा तव्हां जे बारे में छा था चवणु चाहियो? असांजी चवण जो सही आहे त असांजे एसएसपी साहिबु दादू जे हुकुम जे मुताबिक़ उन चयो तव्हांखे टीम ठाहियो त शहरनि मां जोही मां दादू मां आसपास मां माण्हू जूं गाॾियूं घुरिजनि पियूं ऐं कुझु स्नेचिंग थी वञे। उन हिसाब सां टीम ठाही सीआई दादू DSP साहिब जे अॻुवाणी में असांजो आहे तारिक साहिबु IT इंचार्ज आहे, उन सां गॾिजी जेको आहे टीम ठाहीसीं। मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते रेड कयासीं जंहिंमें गाॾियूं 10 गाॾियूं रिकवर थियूं, कुझु वेपन आहिनि, कुझु माण्हू जेके 6-7 माण्हू असां उन्हनि अरेस्ट कयासीं ऐं आईंदा बि जेके भॼी आया आहिनि उन्हनि खे बि गिरफ़्तार कंदासीं, उनखे पहुचाईंदासीं। पब्लिक जूं गाॾियूं आहिनि, पब्लिक जा माण्हू बि हिते आया आहिनि जंहिं जंहिंजूं गाॾियूं फुर्तियूं आहिनि, तक़रीबन माण्हू आया आहिनि। बाक़ी जेको तव्हांजी मार्फत जेके हूंदियूं असां उन्हनि खे